नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे इस्लामाबाद मां ख़बर ॾींदा हलूं त मुस्लिम लीग नून जे अॻवान शाहिद खाकान आबासी चयो आहे त हुकूमती पॉलिसियुनि सबबि मुल्क में महांगाई अञा बि वधंदी। अॻूणे वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नून जे अॻवान शाहिद खाकान आबासी सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त बेबुनियाद इल्ज़ाम लॻाइण जो सिलसिलो जारी आहे ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ केस आहे त मुल्क में LNG जी ज़रूरत न हुई, ज़बरदस्ती प्लांट लॻायो वियो। हिन चयो त हुकूमत हर मामले में नाकाम थी वई आहे। जॾहिं त मुल्क में महांगाई ऐं बेरोज़गारी खां माण्हू परेशान आहिनि, पर महांगाई अञा बि वधीक वधंदी। असां जे मथां जेके केस आहिनि उन्हनि जी ॿुधणी लाइ कैमरा लॻाया वञनि। शाहिद खाकान आबासी चयो त हुकूमती नाअहली सबबि 6 ॾींहं LNG बंदि करणी पई, जंहिं सबबि समूरो मुल्क वेही रहियो। हिन चयो त मुल्क खे क़ौमी असां बेरो नेब जे हवाले करे छॾियो त हू बहितर हलाईंदो। हज़ारी अरब रुपयनि जे स्कैंडल्स ते नेब ख़ामोश आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।